الحمد لله والصلاة على نبيه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أنزلناه في ليلة القدر وما أدراك ما ليلة القدر ليلة القدر خير من 1000 شهر تنزل الملائكة والروح فيها بإذن ربهم من كل أمر سلام هي حتى مطلع الفجر صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأغوال مقتحم 24 رمضان المبارک جی رات 1443 ہجری قمبر شہر جی عمر فاروق مسجد میں مستوئی محلہ میں جو قدم القرآن پاک جی خوشی جی موقع تھی قرآن پاک جے واعظ ऐं तक़रीर जो एहतमाम थियो आहे बिरादर अजीज भाऊ आमिर अली रिंद साहब रिंद बिरादरी ऐं ॿिया जमायती उन्हनि प्रोग्राम खे तश्कील ॾिनी हज़रत मौलाना गुलशन अली हैदरी साहब हुकुम क्यों हो हर सूरत में हाज़ुरी लग रहनी है रमजान शरीफ जो महीनो आ रोज बब्बा टे जलसा मां 13 रमजान शरीफ खां वठी शुरू थियो हां 22 जी रात भी जे शहर में वाइज हुयो जिंदगी में पहिरियों मर्तबो मां इन मस्तोई महला में आयो आहियां 22 साल वाइज कंदे थिया अल्लाह ताला रिंद बिरादरी जे इन मेहनतुनि खे क़बूल फरमाए अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमाए दोस्तों रमजान शरीफ जी पिछाड़ी
दुनिया के अंदर हाफिज ऐं आलिम जी कुराड़ा थींदा आहिनि उनजो इज्जत ऐं मान ऐं मर्तबो ईअं वधंदो। बुजुर्ग माण्हू आहे साईं। जीअं तव्हांजे शहर में उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत सैयद अताउल्लाह साहब शेखुल हदीस आहिनि, वॾा आलिम आहिनि। जीअं कुराड़ा तीअं बुज़ुर्गी में इज़ाफ़ो। साईं हाफिज़ साहब स्टेज ते मौजूद आहे। साईं जी उम्र 60 साल तो हूंदी, मां 60 तो चवांसि, साईं 80 तो चए। साईं जी उम्र ॾिसो, या क़ुरान जी बरकत आहे न, जो मुसल्ले ते 24 रातियूं बीही करे न कुराड़े अल्लाह जो क़ुरान पढ़े। या रब जी महिरबानी। सरकारी मुलाजिम जेके भर्ती थींदा आहिनि, मास्टर हुजनि या ॿी कंहिं बि महकमे में, पोइ 60 साल खां पोइ जॾहिं 60 साल थींदी आहिनि न, पोइ अंग्रेज़नि हराम में अहिड़ो कानून कढियो आहे, पोइ चवंदा आहिनि हाणे इहो चरियो आहे, हिनखे मोकल ॾियो। बाबा इहो ख़तम। असांजे वरी मदरसनि में जेको वरी पुराणो उस्ताद हूंदो आहे न, उमिर रसीद, उनखे वरी चवंदा आहिनि बाबा हिन जो तजुर्बो वॾो आहे, भली कुराड़ो हुजे, वॾो आलिम आहे, इहो अञा वधीक इज़त ऐं अज़मत वारो आहे। क़ुरान इहा शइ रमज़ान भी जीअं हाणे कुराड़ो थींदो थो वञे, तीअं अल्लाह वधीक बाज पियो करे। मां उन ॾींहुं बि ॿुधायो तव्हांखे त रमज़ान जी पहिरीं तारीख़ ते अल्लाह तबारक व तआला जहन्नम खां 10 लख माण्हू आज़ाद कया। वरी 2 तारीख़ ते ॿिया 10 लख, वरी 3 तारीख़ ते वरी 10 लख। जो हलंदे हलंदे रोज़ 10 लख 10 लख 10 लख, रमज़ान जे आख़िरी ताईं 10 लख। अब घणा थिया न गणियो? 3 करोड़। अब 3 करोड़ थिया न, रोज़ 10 लख 30 लख थिया। 10 3 रात में 30 लख थिया। हाँ ना साईं? तो माना रमज़ान शरीफ में 3 करोड़ थींदा। अल्लाह वरी चवे तो हाणे जेतिरा सॼे रमज़ान में तव्हां जहन्नम खां आज़ाद कया हो, अॼु वरी वींदे वींदे रमज़ान जो मां मोमिननि खे पैकेज ॾेई वञा त एतिरा ई अॼु हिकु राति में माना 6 करोड़ सॼे रमज़ान में जहन्नम खां आज़ाद। मां तव्हांखे अर्ज़ु कयां त रमज़ान वॾी इज़त वारो आहे। रमज़ान में हिकिड़ो फर्ज़ पढ़ो त 70 फर्ज़ जो सवाब। अब सॼे ॾींहं में फर्ज़ घणा न, राति ॾींहं में घणा? 5। 3 वारा भी घणा हूंदा अथव? 5 5 7 35 माना 350। माना रोज़ जेकॾहिं तव्हां 5 वक़्त रमज़ान शरीफ जा फर्ज़ अदा कयो त एतिरो अल्लाह अजर थो ॾियनि। ॿियनि महीननि में 350 फर्ज़। ऐं महीने जा फर्ज़ घणा आहिनि? होॾो 5 फर्ज़ रोज़, महीने जा 150 फर्ज़। साल जा फर्ज़ घणा आहिनि? तव्हां भली कैलकुलेटर खणी करे तव्हां वञी हिसाब कयो। महीने जो 150 त साल जा 1800 फर्ज़ साल में, ऐं हे रोज़ 350 त महीने में 10,000 फर्ज़। रमज़ान शरीफ में अल्लाह ताला इन जे करे चए थो त अचो रमज़ान में 11 महीननि जा गुनाह माफ़ करे छॾियांव, जो क़यामत जे ॾियारे नमे अमाल खुलंदा। रब चवंदो ॾियो ख़बर हिन जा फर्ज़ पूरा न। जेसीं फर्ज़ पूरा न थियसि पोइ अल्लाह चवंदो नफ़ल ॾिसोसि त फर्ज़ पूरा करे, नफ़ल गॾाए फर्ज़ पूरा करे जन्नत ॾिए। असां हुजनि ना लो शैतान ते 2 महीननि में। हाणे त शैतान कोन्हे, हाणे काॾे पर शैतान एॾो चंडरो वींदे वींदे चयोसि ॻाल्हि ॿुधो, मां वञां थो महीनो मोकल थी, मूंखे ॿुधंदई मलाइक बदीना समुंड जे ॿेट में। हाणे इन सॼे महीने में तराबियां पढ़ंदी न, अलाह सूर थींदी गोॾनि में। हे मुला उथारे ॾियारींदे
रोज़ो रखने में एॾी ख़ुशकी थी रही शाम ताईं मरी वेंदे सभु चई हाँ चई न वञ मथां मुल्हनि जे सॾनि ते मिटण न आवाज़ छो त शैतान दुश्मन अल्लाह तो चए त इन शैतान लकुम अदुव्वुम मुबीन शैतान तव्हांजो पधरो दुश्मन वरी बि अञा ॾींहं अथव लड़ी अचो अची रब खे परचायो माफ़ी वठो दोस्तों रमज़ान जो उहो महीनो आहे जंहिं महीने में बदर जी लड़ाई लड़ी इस्लाम जी पहिरीं लड़ाई साईं मको छॾे मदीने आए काफ़रनि पीछो न छॾियो ताज़ा नवा मुसलमान वेचारा घर न छॾे उते 13 साल मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञा मिठड़े नाले तां दीन जी ख़िदमत कई तौहीद ॿुधाई 313 ॼणा माण्हू मुसलमान थिया अबू जहल वारा तलवारा खणी मुंहिंजे मोहम्मद साईं खे क़त्ल करण जे लाइ आया अल्लाह फरमाए मुंहिंजा जानी हाणे निकिर हे तुझे जान जा दुश्मन थिया हाणे मको छॾ मौला मां मको कीअं छॾियां हे त चौधारी घर जे मुंहुं थोरो करे बीठा आहिनि रब थो फरमाए मुंहिंजा महबूब इहो मुंहिंजो कमु आहे पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे सुम्हारियो अबू बकर जे दरवाज़े ते वञी अॼु मके खे अलविदाई कर अब्बाणा ॾाॾाणा कखावा घर मुंहिंजा सोहणा मुंहिंजे करे छॾ अलीअ खे सॾे नबी साईं पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारियो कहिड़ो अली जंहिं मुंहिंजे मौला अलीअ जी हिन महीने में शहादत थी आहे कूफे जे जामे मस्जिद में क़ुरान जो हाफ़िज़ अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली हाजी अली गाज़ी अली सहाबी अली निमाज़ी अली मस्जिद में 24 कलाक जिंदगी गुज़ारण वारो मुंहिंजो मुर्शिद अली कहिड़ो अली रूए ज़मीन जे वलीअ जो सरदार अली नाराए तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अलीउल मुर्तज़ा नाराए तकबीर अली अली सुभान अल्लाह असां त जो मां आया ई हैदरी मांखे माण्हू चवंदा आहिनि मोला भला तूं अॻ में शियो ई छा मां चयो छो हैदरी थो सराय मां चयो चरिया शिया हैदरी आहिनि असां हैदरी न आहियूं ओॾे नकुली अथई हिते असली छो त हैदरी उहो आहे जेको ॾाढ़ी रखे न हैदरी उहो आहे जेको पटको पाए न हैदरी उहो आहे जेको मस्जिद में अचे मुंहिंजो मुर्शिद अली 24 कलाक मस्जिद में हो न नबी से फरमाया अल कुरान मा अली हुजूर फरमाया जाने मुंहिंजो क़ुरान आहे न मुंहिंजो अली ओॾाई अथव हाणे हक़ ॻोल्हणु सवलो आहे सफ़ा ॾुखियो न आहे माण्हू चवंदा आहिनि साईं अलाए कहिड़ी ख़बर अलाए कहिड़ा हक़ ते आहिनि अलाए कहिड़ा हक़ ते आहिनि हर कंहिं खे माण्हू अलाए छो माण्हू अची विया आहिनि हिकिड़ा चवंदा आहिनि बाबा इहे जेके वाह बि अथई न चई हा साईं चई हिननि न वञो छो जो इहे नबी साईं खे न मञी ॻाल्हि हलो भेण अहिड़ो कूड़ो आहे हाणे नबी साईं खे न मञींदासीं अकुल अथव हे ॾाढ़ियूं हे पटका हे नबी साईं जे दीन जी ख़िदमत असां देवबंदी चवंदा आहियूं जेको मदीने जे मीर सदको वञासि मिठड़े नाले तां जेको चए हुनजी जुती मार जे जुतड़ी न इहो बि काफ़र आहे देवबंदी चवंदा त नबी साईं जी जुती मार जो शान अर्श खां मथे कादियाननि सां असांजी जंग असां नारा पिया आहियूं त जेको कादियाननि जो यार ऐं कादियाननि जा हामी सभु हरामी आहिनि न छो त कादियानी मोहम्मद मुस्तफा खां बाद में ॿियो नबी था मञनि असां चऊं था ओलह खां वठी ओभर ताईं उत्तर खां वठी ॾखण ताईं ज़मीन खां वठी आसमान ताईं सॼो जहान जिते ख़ुदा जी ख़ुदाई आहे उते मुंहिंजे मिठड़े मोहम्मद साईं सदको वञा जी मुस्तफा साईं खे सॼो जहान रब ॾेखारियो कीअं मेराज जो महीनो न आहे मां मेराज बयान कयां पर ॻाल्हि खुली आहे त ॿुध
मदीने जो मीरो आमिना जो लाल इमामुल अंबिया मेरा जवारी रात जने मेरा जदे प्या वजन सतना आसमान का मथे छो मेरा जो कराई बियन के जमीन ते मिठे मोहम्मद के आसमान का मथे एक गाला तरफ दुनिया वारन के बुधायो तो दुनिया वारो जी जमीन का आसमान मथे आई मुझो मोहम्मद सभनी का शान में मथे रब दुनिया वारन के देखारियो हुजूर पर नूर रहमत वारो नबी जले अर्श मुअल्ला ते पोता अर्श हो साईं सदको वञा से जुती लाइन जो इरादो कई छो त मुझो मोहम्मद सभनी अकुल वारन जो सरदार वो भी कानून अथव अकुल वारो माण्हू ईंदो न जिते जाइ मिलींदसि उते वेह त बाबा ॿिया माण्हू वेठा हिकिड़ा वरी थोरा अकुल जा थोरा घटि उहे वरी जुती बि हथ में सभिनी जे पटकनि जे मथां जुती खयूं अची पहिरीं सभु ई थोरा कमज़ोर न अकुल हिकिड़ा वरी माण्हू ईंदई सभिनी खे लताड़ींदा अची जुमे जे ॾींहुं पहिरीं सिब में बीहंदई अड़े छो चएसि पहिरीं सिब जो सवाब आहे न अड़े सवाब जा पुट यहाँ तो फाटई जा आदान मिलण खां अॻु में अचनि पर जेके तोखां अॻु अचा उहे सिब ते बीह रहिया बसि जाके जिते मिले न इहे बेअकुल हिनखे मां बेअकुल चवंदो जो इंसान सभु इज़त वारा इस्लाम में मुसावात आहे बराबरी आहे ईअं न आहे त मौलवी पहिरीं सिब में बीहे जट पोयों बीहनि न गरीब ऐं अमीर जे लाइ रोज़ो साॻियो आहे मुल्ला ऐं जाहिल जे लाइ बि रोज़ो साॻियो आहे त सिफ़ में गरीब ऐं अमीर बादशाह बीठो हुजे इहा मुसावात साईं जन अकुल वारा कंबर जा मुसलमानो 1.25 लख नबियनि जो इल्मु गॾु कयो पर मुंहिंजे मिठे मोहम्मद जो इल्मु सभिनी खां मथे इल्म में आला इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला अखलाक में आला अखलाक दड़ो अब्दुल जब्बार जे ज़बान के ताकत ना है जो मदीने वारे साईं जो अखलाक बयान करे नबी साईं जो अखलाक बयान करे त अल्लाह पान करे इल्म वारो साईं जो मूसा नबी जो वाक़ियो याद आयो अर्श मुअल्ला ते होॾे मूसा वई सलाह अचे अकल के मूसा जुती लाए जबल ते पे वञी फखलाना लईक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुवा मूसा जुती लाए वादी पाक तई मां अल्लाह पियो ॻाल्हाए मुझो साईं जने वयो त पाण जुती लाइण जो इरादो कयई आवाज आयो ओ मुझा जानी तव्हां जुती न लायो तव्हां जुती सूदा अचो होरे तो चई घणो वाय तो न कंदो मता जो दरंदन वट बरोचन वट सॼी रात वायस कंदो नाराए तकबीर बोबसा नाराए तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत खत्म नबूवत हज़रत साईं मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब बोबसा वेठा साईं हलो ए रिंदो वठी आयो मां मजो रिंदन जो जलसो दई हल आबाजे कुस्ता कंते मुझे मदरसे में भी 11 रिंद छोकरा अल्हम्दुलिल्लाह सब बलोचिस्तान जा अरे हेतरा हेतरा नंढड़ा आया हाणे को मुनो हाफिज दिया को दो हाफिज अचो न लाड़का ने मुझे मदरसो ॾिसो त कहिड़ी जाइ ते सलाम कंदो ॿिनी हथनि सां त हैदरी साहब इधर आयो पियो हा सोना जुती न लायो जुती सूदा चो साईं चयो मुंहिंजा मौला करीम
मूसा का जुती लाराई जबल हो तुझो अर्शा फरमाया मुझा सोना मूसा का जुती लाराई से इन जबल ते मुझो नूर लगे मूसा जो कदम लगे मूसा शान वारो थी वने अल्लाह अल्लाह मुझा दिल पर तवा जुती सुदा जो हमारी जुती मुझे अर्श के लगे तो मुझो अर्श मान वारो बणजी वने अया मथे अचो साजन मथे विया सिदरतुल मुंतहा हिकिड़ो मकाम उते जो पहुता उते जिब्रील मोकिलाणी कई जेको सभिनी नूरनि जो सरदार आ साईं फरमायो छो चई असांजो हद पूरी असां न हलंदासीं हेठो तव्हां वञो न तव्हां रंधे जा बलोचिस्तान बि माइट हूंदा ज़रूरु पोइ वेंदव न होॾे सिंध जी जॾहिं हद ख़तम थींदी आहे बलोचिस्तान जॾहिं शुरू थींदी आहे न त हुते बोर्ड लॻल हूंदो आहे भली करे आया भली करे सिंध वारे पासे ॾांहुं लिखियल त ख़ुदा हाफ़िज़ जिब्रील चयो साईं ख़ुदा हाफ़िज़ अकुल हैरान जाते को नबी न पोतो जाते को वली न पोतो जाते को पीर न पोतो जिब्रील न वयो ते तुझे मुझे मोहम्मद जी जुती मुबारक खुदा हाफिज छा पियो चवे अगर यके सर मुए पर दर परब रोगे तजल्ला बिसोजत परब सोहना असा नालदा से तसा वार सड़ी वींदा सोना तू जान तुझो अल्लाह जाने उते वडी इबारत लिख लगी केड़ी जी बलोचिस्तान में त भली करे आया उते ही लिख लगी बोर्ड लगलो हो अल्लाह मुसलमानों सुबहान अल्लाह चो तमा अल्लाह जो कुरान पढ़ा उन बोर्ड जी इबादत पढ़ा रब तो फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला पाक आवाज़ मत इधर जाओ अरे जाओ पाक आवाज़ जे रात जे वेले में पांजे बाने पांजे महबूब पांजे दिलबर के रात जे वगरे में मथे घुरायो सैर करायो अल्लाह अल्लाह एने नबी से जो मथे वञई सत आसमान हेठ सत ज़मीनूं हेठ अल्लाह जो अर्श भी हेठ सिदरतुल मुंतहा भी हेठ जिब्रील भी हेठ पर मुझो मोहम्मद सभनी का मथे 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 खुदा की क्या शान गए मोहम्मद मुस्तफा जाने खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मोहम्मद क्या है मोहम्मद का खुदा जाने सही तू जान तुझो अल्लाह जाने मत माता का पुछां थो असांजो नबी सभिनी नबियनि जो कोई नबी अचणो जेको ईंदो हरामी आ वाजिबुल क़त्ल आ जेको ईंदो कूड़ो आ दज्जाल आ बेईमान आ ओला वारनि जो नबी ओभर वारनि जो नबी उत्तर वार हेॾे तव्हांजे कंबर में जेको डीसी साहब अचे या एसपी साहब हुनखे सॼे ज़िले जी विज़िट कराईंदा साईं तुंहिंजो ज़िलो अथई घुम वज़ीर आला अचे त सिंध हाणे शहबाज़ शरीफ आयो आहे त सॼो पाकिस्तान घुमंदो बुध सलाह है ना सॼो पाकिस्तान सही तव्हांजो मुल्क मुझे मोहम्मद के रब सारे दुनिया जो नबी बनायो मथे अचो मथे अचो मथे अचो सफ़ा चोट ते वेहारे सफ़ा चो हेरे सफ़ा चोट ते सफ़ा मथे वो अल्लाह सॼी दुनिया के वेझो के हाणे ये जेको भरे थो न असांजो चाटियो साहब वो करे करे ये फेराए ओ परे वारा माण्हू बि ज़ूम करे वेझो थो करे है न ज़ूम ज़ूम चवंदो छा चवंदो ज़ूम वेझो के सफ़ा अल्लाह सॼी दुनिया के ज़ूम करे वेझो करे मुझे सोहणे के ॾेखारे मथे जा सोना हेरे से
ए सजी दुनिया सारे जान जो मां रब आया तू सारे जहान जो नबी मुझो लकबा तुझो लकबा सही केड़ो मुंड में मुझो लकबा फरमाइता अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ उन अल्लाह जे लाए जेको सारे जहान जो रब सुहणा असां तुझो लकब ही लिखी छड़ियो एड़ो साईं फरमाइता वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चे मदीने हले अल्लाह ईंदड़ साल रमज़ान जो उमरो नसीब करई 2019 में मां वयो हुयुसि मदीनो मदीनो हाय अबू बकर उमर जी सच्चाई महसूस न थी थी त चल मदीने वनी मोहम्मद जो रोजो ॾिसी महीना अखियुनि सां हे क़ुरान मुझे सीने सां लगायल मां मोहम्मद मुस्तफा जे पाक रोज़े ते वयुसि अल्लाह अल्लाह साल में आओ 13 में वयम 16 में वयम 19 में वयम यार नजर करन हेल थोरो बीमार थियो में फिर उमरा खुलिया ॾाढो सिक ही पर मुंहिंजी पास जो वक्त पूरो थियो खबर पो पई यार सारे इंशाअल्लाह वीदा से असा के पांजे आलिमन ये समझायो जने मदीने बारे साईं जे रोजे जे सामो वञो अदब जा अदब दी चजो अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैक या नबी अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैक या रहमतल लिल आलमीन अस्सलुका शफा या रसूल अल्लाह कजाए असा तो बंदे जो अकीदो थई मोहम्मद मुस्तफा पांजे रोजे में जिंदा हयातुन नबी जेको भी दुरूद पढ़ंदो सलात पढ़ंदो मुझो सोनो बुधंदो जवाब ही दींदो अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम अखियों बंद करे ये जो तसव्वुर कहता अबू बकर सोनो और मोहम्मद सागर जन्नत में सुता ब्या मजलिसियन नारा तकबीर शान सिद्दीक अकबर शान फारूक आजम मौलाना हुसैन अहमद मदनी रहमहुल्लाह सैयद जही 18 साल मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद साईं सदको वञासे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाम में 18 साल मिठड़े मोहम्मद जी हदीस पढ़ाई साईं जे रोज़े ते रोज़ वो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या नबी अल्लाह अस्सलुका शफा या रसूल अल्लाह ये चई वो ही चलो चमकता रहे तेरे रोजे का मंजर वाह वाह आवाज को देवबंदी सुभान अल्लाह आशिक देवबंदी थई बयो बड़े ये थई हां बया बड़े ये थई आशिक जना त मोहम्मद जे मुसल्ले जे बेड़ वारन के काफिर न चवना आशिक जना त नबी से ना कर सुमन वारन के भी काफिर न चवना चमकता रहे तेरे रोजे का मंजर सलामत रहे तेरे रोजे की जाली चमकता रहे तेरे रोजे का मंजर सलामत रहे तेरे वाह सैयद वाह कुर्बान वजा असा उन सैयद जा नौकर जेके कुरान जी मुखालिफत न कन मुंड में चवंदल कुरान मा अली जाने कुरान अली ओने सैयद सैयद हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह नबी सही जे रोजे जे साम अदब जा तबदी चंदो हो चमकता रहे तेरे रोजे का मंजर सलामत रहे तेरे रोजे की जाली हमें भी अता हो शौक अबू जर हमें भी अता हो जज्बे बिलाली साईं जन के बते घुराए सजी दुनिया देखारे सोना हे जी मां सारे जहान जो रब्बान ये तू सारे जहान जो नबिया मां रब्बुल आलमीन तू रहमतल लिल आलमीन हुजुल जलाला ही आमना जो लाला
ओ रब्बा ही शागे रब्बा ओ रब्बुल आलमीन ही रहमतल लिल आलमीन हुनी दुआ मोहम्मद घोर दो अल्लाह अल्लाह मोहम्मद मुस्तफा घोरन मा थकबो नागे अल्लाह हुन मा थकबो नागे। मुझा दोस्तों बदर के मैदान में नबी से फरमाए अली जी मुझा साईं अली अचन मां मोहम्मद मुस्तफा जे बिस्तरे ते आराम कर अल्लाह अल्लाह नबी से पांजे बिस्तरे ते मुझे मुर्शिद अली के सुमारे पता चादर विजी बाहर निकल वारी मां मुठ भरे करे थका जो कट रहे हो वमा रमैत इस रमैत वलाकिन अल्लाह हरमा थका जो कट रहे हो आओ आप में अची वही है मुझो साईं अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते आयो अबू बकर सिद्दीक जो दरवाजो खड़कायो जीअं जो खड़कियो जीव 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 कंदो निकरी आयो हो अबू बकर जी मुझा साईं जागे पयो आओ मुझा साईं निंड नहीं दी थई साईं दिया छो पियो जागे साईं तव्हां चयो हो करे न करे काबर सां मको छॾाईंदा उन रात का ठीक करे अज रात ताई महाराज जो निंड न कंदो आया पता आका जो आर्डर अचे अबू बकर सुम्हियो पियो हुजे अल्लाह अल्लाह मुझे साईं फरमायो यार उहा रात अची वई अबू बकर सिद्दीक जे साईं मां त ॿारो ई तैयार आहियां। इतने ता चौदह तबली जमात वाला भाई चलो चिल्ले के लिए 3 दिन के लिए वो चौदह भाई मशवरा करें घर में अज भी तो मशवरा करे आया हूं तो बोलिए अरे बाबा शेरी ते नास कोनो जलसो आहे स्टार कढियो मौलाना गुलशन अली हैदरी साहब जा नाला वॾा साईं भी साईं वॾो कम तो करे हाँ इन जी भी वॾो मार अथई हाँ सॼी वीचारे इलाही साल बुख होंगे में वाए सघंदो मां पढ़ाईंदुसि हाँ मां पढ़ाईंदुसि वाए सघंदो साईं मेखे साहब सां गॾु मां शिकार पढ़ाईंदुसि इन जी मार वॾो आहे साईं अल्लाह साईं खे बरकत करे वीचारो बीमार आहे। ओ दोस्तो सलाह करे अबू बकर जो से मां तैयार कुल्हन ते खई मौलाना कुल्हन सुभान अल्लाह कुल्हन ते खई नबी साईं ये खयूं तो वञे मथे चोची 5000 फुट जी बुलंदी आहे हाणे हाजी वञनि था हथ में हे बि अथनि सकंदा 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 साईं पटींदा पोता कार ते पहुचनि वरी उतो हलनि था त 3 कलाक था लॻनि चढ़ण में 2.5 कलाक था लॻनि कुर्बान वञा अबू बकर तुंहिंजे मथां जो नबी साईं खे खयूं थो वञे न सके थो न छा ऐं नबी साईं जो वज़न वज़न सारी दुनिया तराजी हिकड़े पल्ले में रखो 1.25 लाख नबी रखो मौलवी रखो हाफिज रखो पीर रखो फकीर रखो एडो महबूब अल करीमन के हारे तोड़ कंदो मोहम्मद जो वदन सभी का वधी हे वरी छा चवंदा अथई चई साईं हे सैयदनि जी इज़त न कंदा न वाह बि छो चई साईं सैयदनि खे न मञींदा मां चयो तूं कंदो आहे चई हा असां कंदा आहियूं हिकिड़े खे चयो असां कंदा आहियूं मां चयो कीअं भला कंदो आहे चई साईं सैयद मेरो मेरो बि 5 सेरो अरे सही तो मेरो थींदो आहे तव्हांजा मेरा थींदा आहिनि असां वारा मेरा कोन था सो बि सही तो मेरो थिए त या मेराण जे करे 5 किलो वधेसि न वरी ॿियो छा चवंदी साईं वाह जी सईदनि जी इज़त कंदा आहिनि चई साईं मुंहिंजो मुर्शिद धोतल खीर हाणे धोतल खीर कंबर बाज़ार में हलंदो हा भाई धोतल सही तो मेरो न थींदो जे मेरो तने वजन के 5 किलो अकुला हे साईं शेख आ त बि 3 मन हे साईं रिंदो आ त बि 2.5 मन हे साईं मुगेरिया हे साईं चांदियो आ तोर को 2 मन को 2.5 मन को 3 मन सैयद कुल 5 किलो अरे न सभिनी खां गौरे में गौरी ज़ात गौरे में गौरी ज़ात गौरे में गौरी ज़ात आ त सैयद जी हा सैयद खे घटायो था असां सैयद खे वधायो असां सईद जा न करूं ता 5 किलो बनाए तो 5 किलो सईद जो वजन मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया के कुलन तलाए करे चे तो सोना तवा थकजी पया हूंदो तवा इते देखो मां अंदर ता जे लाए बिस्तरो तैयार कयो अंदर वयो
खुदा जी ज़ात जो कसम है का गाल खुलिया कया मुखे मौजू न ॾिनो मां पंहिंजे हिसाब सां पियो कया हिजरत ते ॻाल्हायां छो मतो हिजरत खां पोइ बदर आयो रमज़ान में आयो मुझे मुर्शिद अली जी शहादत रमज़ान में आई पोइ छो न अर्ज़ कयूं वञा त अली अलिया अबू बकर जो छो न बयान कया हिजरत में ॿई यार गॾु हो भी दुश्मन जे मुंहं में हे भी दुश्मन जे मुंहं में उनखे सुमारे आयो पोयां दुश्मन हा नबी चादर ॾेई आयो इनखे गॾु वरतियूं पियो वञे अॻियां दुश्मन हा ख़बर ई न आहे ॿिन्ही यारनि न कई हाज़िर अल्लाह 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 अर्ज़ पियो कयां हिकु ॻाल्हि खुली आहे त पोइ ॿुध न मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम घर में आयो फातिमा जी मुंहिंजा बाब मुंहिंजा बचड़ा हसन हुसैन ॾे त मां चुमियूं ॾियानि भाकुर पायानि ॾींदा हा साईं जन भाकुर पाईंदा हा चुमियूं ॾींदा हा हिकु दफ़े आयो अमड़े जी मुंहिंजा बाब काले विया मुंहिंजा बचड़ा बाबा निकिरी विया आहिनि सुबुह लाॻो मां पाण परेशान हुज़ूर फरमाए मुंहिंजी अम्मा घबराए न अम्मा तूं वे मां मोहम्मद ॻोल्हे पियो अचां वाह हसन हुसैन यार तवजो कर सॼा मदीने वारा मोहम्मद खे पिया ॻोल्हनि मोहम्मद मुस्तफा मदीने मां निकिरी हसन हुसैन खे पियो ॻोल्हे साईं फरमायो जंग में जो विया त बाग में बकरा बकरियूं वेचारे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम या रसूल अल्लाह पाण फरमाई मुंहिंजा बच्चा ॾिठई आओ साईं अलीअ जा पुट आया शहज़ादा नंढड़ा उमिरि नंढी मांखे चओ मंझंदि जो टई मोहो चओ पाणी प्यार निकिरी आहिनि ख़बर ई न पई मां चयो मान शहज़ादो पाणी तयार कोन्हे खपी वियो मुंहिंजो मां पाण मोटण वारो बकरियूं बीठियूं आहिनि चओ त ताज़ा ताज़ा खीर ॾुही प्यारिया मंझंदि जो टाइम चप सुकल निड़ी सुकल अलीअ जे बचड़नि चयो हसन हुसैन चयो नबी जा नवाज़ा ॿुधो 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 नबी साईं करण खे चुमी ॾींदा हीअ हदीस पाक तो बयान हीअ सिंगल साहबा चवंदा या रसूल अल्लाह अली जा बच्चा तव्हांखे प्यारा आहिनि पर मुंहिंजा जिगरा टुकड़ा आहिनि न साईं चुमियूं त बचनि खे हर को ॾींदो आहे पर तव्हां सिंगो छो था हुज़ूर फरमायो तव्हां गुलाब जा गुल सिंगो तव्हांखे होॾां ख़ुशबू अचे मां हसन हुसैन खे सिंगंदो आहियां मां जन्नत जी ख़ुशबू अचे सुभान अल्लाह नाराए तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान इमाम हसन हुसैन नाराए तकबीर साईं फरमा रैहानो फिल जन्नह ही जन्नत जा गुल थव समझ में आया जैसे सुता पिया अथई अञा जो अचनि न त इमाम हसन जो हथ हुसैन में हुसैन जो हथ हसन में ॿई भाइर निंदड़ा हा पर मोहब्बत एॾी हलजो भाकुर पायूं सुता पिया असांजी वाह जी मोहब्बत जो रमज़ान में बि ॿाहिरि न ठहिया रमज़ान में बि ॿाहिरि नथा ॻाल्हाइनि अरे रमज़ान में अल्लाह जहन्नम के माफ़ी ॾेई छॾी अल्लाह चयो त मां शैतान खे ॿधां थो मां तव्हांजी यारनि ॾींहं जा गुनाह माफ़ थो कयां अल्लाह माफ़ कयो असां माफ़ नथा कयूं विड़ियल आहियूं अरे भाणे पुट जी शादीअ में न आर्तवार वॾो अठे वारा ॻाल्हाई ॿुधी मर अठे सां ॻाल्हाईंदो भाउ सां ॻाल्हाईंदो शहज़ादा सुता पिया हा पर ॿिन्ही सोहणनि जा चप चुरनि पिया साईं जो ॾिठो पाण फरमायूं हलाए उन जे हुज़ूर पर नूर सदको वञास मिठड़े नाले ता चप चुरनि पिया साईं कन ॾिनो इमाम हसन जे ज़बान मां आवाज़ आयो कहिड़ो जेको माण्हू ॾींहं जो कमु कंदो आहे रात जो निंड में बि इहो यादि ईंदो कीअं आहे न जेको सॼो ॾींहुं बटालू खपाईंदो निंड बि ईंदो 10 रुपया किलो अथई बाबा जेको ॾींहं जो कुकड़ विड़ाईंदो न पोइ रात जो हण जावा हा बाबा हणेसि निंड में छो त जेको ॾींहं मां मुंहिंजे मदरसे में गुरू छोकिरा पढ़ंदा ओहो मां जो वञा त हिकिड़ो छोकिरो निंड वेही निंड कंदो पोइ कॾहिं कॾहिं चो सल मोटी अचां देरि पोइ ऊन्हारे जो ॿाहिरि वेठो आहे हीअं
पर सलाह राजा पढ़ो निंद्र में शुरू थी वही खिलंदा निंद्र में ये तालिब ये कुरान शहजादा निंद्र पया हा अली जा बचड़ा वाह जी तरबियत जंजो बाबो अली जंजो नानो नबी जंजी अम्मा फातिमा पो पुट हसन हुसैन थींदा त ॿियो केरु थींदा निंद्र पया आवाज आयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अश-शम्सु वल कमरु बिहुस्बान वन नज्मु वश-शजरु यस्जुदान वस-समा रफअहा ववضع الميزان अल्लाह ततगौ फिल मीज़ान वरी जो हुसैन ने कन नहीं उमर नदिया ज़बान निंद्र में आवाज होते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन देखो राजा सुभान अल्लाह चे मदीने में अल्लाह सबरी के मक्को मदीनो घुमाए मुझे मौला लिया जा बच्चा निंद्र पया हा पर निंद्र में अल्लाह जो कुरान पे पढ़न इन्हें को पूछो बाबा नमाज पढ़ा बाबा की अत्तहियात नहीं दो अम्मा तू तो पढ़ जा बाबा के चेतो को नहीं चेतो समझो था ना ज़हनु हाँ दौलत डंको लगे कारीगर ना नंबर करो खरी सेरा एड़ा चली हम लगे फिरो कुरान जान दे कुरान वाह मुझे अम्मा मर्द भी मरदो माई भी मरदी मुल्ला भी मरदो मुल्यानी भी मरदी वडेरो मरदो तो वडेरी भी मरदी सब मरद ओ मुझी अम्मा मुझी न्याणी मुझी भेड़ ओ मुझी अम्मड़े अल्लाह तो जो पर्दो सलामत रखे चवे थी मां मरना मरी वञा जॾहिं वञा क़यामत जे ॾियारे त जन्नत में वञा अम्मा फातिमा ज़हरा जी जमायत में वञा छो त जन्नत जे औरत जी सरदार मुंहिंजे मौला अलीअ जी राणी आहे जन्नत जा 4 अथव जन्नत में सूबा 4 घणा पाकिस्तान में 4 से हिकिड़े सूबे जो सरदार इमाम हसन हुसैन ॿियो वरी सूबो दो कुरान जो दो कुरान थी मरिया सैयदा कुहूल अहल जन्नत अबू बकर व उमर हदीस जन्नत में हितो जेके कुरान थी मरी विया उन जो सूबो जुदा हूंदो उन जो अबू बकर उमर सरदार हा हिकिड़े जन्नत जो सरदार हिक औरत जो सूबो हूंदो उनजी सरदार सय्यदतुन निसाए अहलिल जन्नत फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार मुंहिंजी न्याणी फातिमा जन्नत में जेके शहीद हूंदा उन जो सरदार सोनो नबी से जो चाचो हमज़ो बाकी चीफ सरदार सॼी जन्नत जो सरदार मिठड़ो मोहम्मद सही पाण अच्छा साईं फरमायो भाई बोलो साईं फरमाया पुट सन जी बाबा हुसैन जी बाबा हेले कारे निकरी आई बाबा रात करने निकरी आया से साईं फरमाया वञ लगी तो ना बाबा वञ लगी आ पर चाचो चे तो पराई बकरी जो खीर चे मां चयो मान साईं बकरी जो खीर पियो चे असां पराई बकरी जो खीर न पीअंदासीं बिना इजाज़त बाबा तो जलियो न अली जा पुट चप सुकियल निड़ी सुकियल उनके चयो बकरी तू जो ना है पढ़ाई वन तेरे कर बिना इजाजत पढ़ाई बकरी जो खीर न पींदासे उन ते सुता पिया दई आवाज दमादम मस्त कलंदर हर से हलाल हराम अंदर सब अली जा बचड़ा नंदड़ा कुरान याद हाने वाली विच ते हाने अचो दिया इलेक्शन या केड़ी अच्छी थी ना अगे एकड़ा चेयरमैन क्या हूँ चेयरमैन आगे नाज़म वाली वो चोरमन समझो था ना मना वड़ा चोर अंदर मंडन जा माल बाल सब अंदर मंडन जो साइकिलूं भी अंदर पेट में
नलका करी बन जा वो भी अंदर गन भी अंदर बुलट भी अंदर नट भी अंदर हेला पेट थी न हराम खोरन जा वरी चूंडियूं एड़ा वरी ये बल्दियाती कंदा त रोड ठाराईंदा नालियूं ठाराईंदा वरी नालियूं एड़ियूं ठाराई जेको पानी अंदरों घरों अचे न वो फिरी अंदर मोटी अचे जे मांखे ॿार ॿिया वेठा आहिनि चई मां अंदरि मोटंदोमांव अल्लाह हिदायत करे हुन चूंडियूं हुनखे चयो अमरा बि चइबा तूं वाइस चेयरमैन थियो आहे चेयरमैन चई हा चई दुआ कुन त ॿुधाए चई बिस्मिल्लाह रहमान रहीम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चई इहो दुआ कुन था चई जेको अथई इहो अथई अहिड़ा पिया चूंडियूं अलीअ जा बचड़ा नंढड़ा क़ुरान याद अम्मा फातिमा ज़हरा बिन रकातुनि में सॼे क़ुरान जो ख़त्मो कढंदी अली से बिन रकातुनि में कुरान जो खत्म छो त कुरान मस्जिद जन्नत इन जी जागीर खुदा जी ज़ात जो कसम वो मुसलमानों कलमे वारो अल्लाह मदीने जे मीर फरमायो उन लगी तो हाओ बाबा पानी प्यारिया बाबा नजर त कोन तो अचे साईं फरमायो अचो एड़ो पानी तो प्यारिया जेको हौज़े कौसर का भी वधीक इज्जत वारो बाबा केड़ो मुझे साईं पाजी ज़बान कड़ी ला तो हर रिक बिगी लिसान कलिता जल बिगी इन अलैना जमअहु व कुरान साईं जन पाजी ज़बान मुबारक कड़ी पान फरमाए अचो मोहम्मद मुस्तफा जी ज़बान के ये चुस्कली जो जे अम्मा जे थन के दी हुयव साईं जन के पाजी ज़बान पान फरमाए अचो कुल देख एक हिन कोले ते इमाम हसन हिन कोले ते अचो तो ताया थक भी लाया उन वई ते बाबा वई थक भी विया पर न कुल दे करी पाया जुल्फ मुबारक बिनी जत में न संजल ही कला था सुभान अल्लाह हसन हुसैन खुश थे हदीस पाक में ताज़ा ताज़ा बीमारी मां उठा नबी से खुतबो पिया जन या अंबो हुजन जे करे या जको आ तो घणी जमात हुजन जे करे कमजोर हन गाड़ियों कमीसूं पातलन आया हर ही किरन हर ही नबी से मुसल्लो मिंबर छॾियो मिंबर छॾे हेठ लही आया उन बिनी के कयो कुलन ते खड़ी मिंबर ते आया लोगो अल्लाह सच चयो इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना तहजी औलाद तहजो माल ताज ले आजमाइश मां मोहम्मद खुतबो पढ़ा मां ॾिठ मुंहिंजा बचड़ा कयो पिया मां मोहम्मद बर्दाश्त न कयो खड़ी कुलन ते ताके सुभान अल्लाह एॾा प्यारा सॼे खणी पिया हिकु दफ़े मस्जिद में खणी आया पुटरा से ना जी बाबा उस ताए ते वियो मां मोहम्मद नमाज पढ़ा हा बाबा नंढड़ा ने सॼे नमाज में हलिया विया बारला इमाम हसन के इमाम हुसैन वठी भॼाए वो अग में ही पयो वो पकड़ेस पियो नबी साईं सजदे में वया इमाम हसन मस्जिद में बी लिकण जी जाइ न ॾिठी भजंदे भजंदे वञी महबूब करीम जो सजदे में विया त हेठो वञी सीने जे हेठो लिखी वेही रही हदीस लिखी वेही इमाम हुसैन हाने हुन समझो तो मांखे कीअं ॻोल्ही दो बाबा साईं जे सजदे में मां हेठो झोल में सजदे सीने सां लिखी ॾिनो इमाम हुसैन चयो ठीकु आहे मां बि छा उन वरी छा कयो मिठे मोहम्मद जे पुठी ते चढ़ी वेही रही हेठो हसन मथो हुसैन कंबर वारो हसन हुसैन जो शान ॿुधो वेठन हदीस तो बयान कयो सुबहान रब्बी अल्लाह सुबहान रब्बी अल्लाह 3 दफा चयो 7 दफा चयो 9 दफा चयो 21 दफा चयो मन न मन हुसैन पान ले मुझो मिठो मोहम्मद सजदे मान न पियो थे मत मुझो हुसैन बचड़ो किरी पवे धक्को न लगे से खुदा जो कसम करे पाजी मर्जी दे लथो 71 दफा मुझे साईं सदको वजास 71 दफा सुभान रब्बी अल्लाह चयो मुझो मौला हुसैन नंढड़ो न नबी साईं जे जरे पुठी दा लथो वो मुझो मोहम्मद थियो हुजूर फरमा
फरमायो अन फरमाए अन हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन लोगो हुसैन मुझो तो मां हुसैन जो नबी से प्या दुआ घुरन मुझा मौला मां हुसैन सा प्यार दो कया मुझा मौला तू भी हुसैन सा प्यार कजाए मुझा मौला जेको हुसैन सा प्यार करे तू उन सा भी प्यार कजाए हदीस था बड़ो जा हुजूर का पूछो ये सब मौका अच न वो मोहम्मद जा सब फरमान सच्चा आहिनि या कुछ सच्चा कुछ न ॻाल्हायो सब सच्चा आहिनि न जेका ज़बान में जेको लफ़्ज़ निकिरे सच्चो ये भी सच्चो आ सही तवा के प्यारो के पान फरमायूं आयशा हदीस न ॾेखारिया चोर जी सज़ा मुंहिंजी नाराए तकबीर शान हज़रत आसिया सिद्दीक़ा या रसूल अल्लाह मिनर रिजाल मर्दन मा तहां के केर प्यारो आ पान फरमायूं अबू हा आशा जो बाबू न तो जे ज़ुबान हिक रिवायत या हिक या बी अहब्बु अय्यो अहल बैतिक या रसूल अल्लाह हदीस बुध ए मुझा साईं ताजे अहल बैत मा ताके केर प्यारो अल्लाह हदीस तो पढ़ा बुध कंबर जा खैर मुसलमानो मा उलमा जो पंजी जो तर्जुमानी कया जमियत उलमा इस्लाम जी जो तर्जुमानी कया अहब्बु अय्यो अहल बैतिक या रसूल अल्लाह ए अल्लाह या रसूल ताजे अहल बैत मा ताके केर प्यारो आन फरमाया क़ाल li ali व फातिमा अल हसन वल हुसैन अना लिमन हारबहुम व सल्मुल लिमन सालमहुम मुझे सही फरमाया कि अली भी ॾाढो प्यारो है फातिमा भी ॾाढी प्यारी है हसन भी ॾाढो प्यारो है हुसैन भी ॾाढो प्यारो है जेको न सा जंग कंदो मां मोहम्मद जी उन सा जंग जेको न सा प्यार कंदो मां मोहम्मद जो न सा प्यार जेको न सा सुलियो कंदो मां मोहम्मद सुलियो कंदुमि जो असांजो हसन हुसैन सां प्यार असांजो हिकु हथु सहाबा जे दामन में ॿियो हथु अहल बैत जे दामन में न अंदहू न काना हिकिड़ा अहिड़ा आहिनि रुगो अहल बैत सहाबा खे गारियूं हिकिड़ा अहिड़ा आहिनि दोनों सहाबा खे मञनि न अहल बैत खे इहे अंधा असांजी हिक खे सहाबा ॿी खे अहल बैत असांजो सहाबा जे दामन में बि हथ आहे अहल बैत जे दामन में हथ आहे असांखे यकीन आहे हुन जी ग़ुलामी असांखे जन्नत में ज़रूर वठी जागो था न बस हाणे घणो टाइम थियो मां इहा हदीस पढ़ी बस थो कयां वरी 29 तारीख़ वरी रिंद मूंखे घुराईंदा न त तव्हांखे मां हेल ॾेई थो वञा न ॿेल त पोइ ईंदी न खेल कई थो वञा न मूंखे घुरायो न अथव मां माशाअल्लाह मां अञा अचां न तव्हांखे चवां ओ हुन कुंड में स्टेज ठाहियो हीअं ओ हुते मस्जिद जे बीना रखा कुंड होॾो बसि हीअं थोरी हीअं मौलवी तो अची वेहे ऐं हीअं जो हुजे न हेॾो वारा माण्हू बि नज़र अचनि हेॾो वारा माण्हू सभु ईंदड़ साल भले वरी रमज़ान विच में न घुराईंदो रबियल में घुराए त मदीने वारे जो ॼमण बयानु कयो मुहर्रम में घुराए त अयाल बैत जो शान बयानु कया अॼु पप्पू ई को साउंड बि ईअं धोले सॼो कंबर पियो ॿुधे चओ न सुभान अल्लाह साईं जन खयूं पिया अचनि कुलनि ते जीअं जो मदीने में पहुता खुदा जी ज़ात जो कसम वो कंबर जा खैरतमंद मुसलमानो मुझे सोने उमर फारूक केड़ो उमर सब साहबी मदीने जे मीर जा मुरीद पर उमर जो मोहम्मद जी मुरादा माता के अर्ज तो कया जेकरे उमर के न तो मने उमर ते तुजी कावला तबो मक्के न वञो बैतुल्लाह दे न वञो छो त बैतुल्लाह जो पहिरियों दरवाजो खोलण वारो मुझो उमर हो अल्लाह अल्लाह जेकरे अबू बकर उमर के न तो मने ओ नबी सही जे रोज़े ते न वञो छो त मोहम्मद सां गॾु सुता पिया थई अबू बकर उमर उस्मान के न तो मने हौज़े कौसर ते न अचजाए हुजूर फरमाया रब मूंखे हौज़े कौसर ता कंदो एना अबू बकर होंदो एना उमर होंदो एना उस्मान होंदो एना अली होंदो सोन जा प्यारा पिया होंदो फरीदा लीदा वीदा मां मोहम्मद सुञाणे पंहिंजनि हथनि सां प्यारींदो वींदुसि
प्यार वारो मदीने जो मीर होंदो साकी कौसर मुझो साईं होंदो अल्लाह अल्लाह जे करे उस्मान के न तो वञे त कुरान के हथ न लाचो त कुरान के जमो करण वारो उस्मान जामिउल कुरान हाफिजुल कुरान अहलुल कुरान जो हाफिज चवनो सुभान अल्लाह ये हज़रत उमर जो हज़रत उमर नबी से जो हज़रत बब्बा मक्के में रहंदा आबा वडा बहादुर जेको कलमो पढ़े काफर मारजन यासर के शहीद क्यों बीवी सुमैया के बंद कयो जुमैर जो अखियों कयो बिलाल के तीरे तीरे सुम्हारे पत्थर कंदा हत बिलाल तड़पी तड़पी मरी वन या मोहम्मद जो कलमो छने दे चवंदो ओ मक्के वारो तड़पी तड़पी मर मंसूर आ पर मोहम्मद जो कलमो छन मंजूर ना ये मोहम्मद जा सहाबा ये औरतों है नबी दुआ गुरी मुझा मौला मुझा गरीब कलमो ता पढ़न का फरमारन बिन माही कुदे बड़ा बहादुर रानी दब या अमरो दे या उमरो दे बाजी गाल थोड़ी तो क्या हदीस है अल्लाहुम्मा इज्जल इस्लाम अल्लाह इस्लाम की इज्जत रे कुव्वत रे बिन माही नालो भी न कहीं दारूर मा के वो दुनिया वाला चवना अल्लाह जो हाँ सही हाँ दादलो नबी सही दादलो तेजे के जेड़ो जेड़ो है इसे ना बिन माए कोडे ओ मुझा मौला करीम दिल जा राज तू पियो जानी अलीम बिजात सुदूर तुआ चूंडे दी जाए ठके ठुके दी जाए अल्लाह तोरे दी जाए नबी से दुआ गुरी या अबू जहल दे या उमर दे खत्ताब जो पुत्र दे या शाम जो पुत्र दे अल्लाह अल्लाह आए शाम जो दुआ थी सुबह जो उमर पे होते सहाबा चंदा या रसूल अल्लाह उमर पे होते हथ में तलवार मुझे से फरमाए उमर नाए सही सुजानो बा उमर पे होते मदीने जमीर मुर्गी फरमाए मुझा यार गरीब साहबियो पुत्र उमर न थोते मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब थोते नाराए तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान इमाम उमर फारूक शान आल बैत नाराए तकबीर असाई नारायण दाऊं गली गली नगर नगर उमर 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 गली गली नगर नगर असाई ये भी नारायण दाऊं चमन चमन गली गली अली 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 असा जो बंदी जो साईं हुजूर फरमा अली तो सा मोमिन मोहब्बत कंदो आ तो सा बुग़्ज़ मुनाफिक रखंदो आ अली असा मोहब्बत जो ईमान जो जुज़ो नाराए तकबीर शान इमाम अली मुर्तज़ा अली ऐसा मोहब्बत नहीं तो ईमान जो लाश कर मुनाफिका अली ऐसा मोहब्बत ना है वो मुनाफिका मोमिन अली ऐसा मोहब्बत कर दुआ खुदा जो कसम अली ऐसा जो मुर्शिद जागो था ना मां चवंदो मुझे को मौला अली के न मने ते दिल खुला न था या भी चवंदो लफ्ज़ पर न तो जमा रमजान जागो मुसलमानों करने वालों तवज्जो कर कई बजे हजरत उमर ऋषि चई वाह हसन तुझी सवारी वाह हुसैन तुझी सवारी नबी ने फरमाया उमर सवारी द भलिया पर नेमल फारिसान भला सुहार भी द निसन भला सवारी भली सुहार भल उमर चयो वावा उमर चयो वावा मदीने वारन चयो वावा लाल गाने वारन बुधी चयो वावा अजो कंबर जे मस्तोई माला जे उमर फारूक मस्जिद में ए मस्तोई साहब ए रिंद साहब ए चांदा साहब ए मुगेरी साहब ए रिंद साहब सब चंदा वाह हसन वाह वाह हुसैन वाह चौदा न वो इते वाह वाह नबी सही जे कुलन दे चढ़े राजन दा वाह वाह पिया चओ सब पर वो जो खुद मोहम्मद के कुलन दे खयो गार दे पहुंचाई
वो अबू बकर भी वाह वाह जे लायका। दोस्तों रमजान शरीफ जो आखिरी नबी साईं मक्को पाक फतह जो मोहम्मद मुस्तफा सभी के माफी रही शरीफ बस पोणा थी गया वहां पे 15 मिनट बाद जो कंदन पर अल्लाह साईं ताजे वेण असा जे वेण के बुधन कबूल फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी। आखिर में अली साईं जो शान जो चोरी हां रिंद बुधा हां रिंद 100 घोरी दी अल्लाह बिस्मिल्लाह।